अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां ताज मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भली कार चवां थो। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं आलमी कप जे हवाले सां। आलमी कप में अॼु मुक़ाबिलो आहे मेज़बान भारत ऐं न्यूज़ीलैंड जो। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जी हिन इवेंट में कारकर्दगी ते नज़र विझूं त ॿई टीमूं नाक़ाबिले शिकस्त रहियूं आहिनि। ॿिन्ही टीमनि 4-4 मैच खेॾिया आहिनि ऐं चइनी में कामयाबी हासिल कई आहे। जेकॾहिं न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कयूं त न्यूज़ीलैंड इंग्लैंड जहिड़ी मज़बूत हरीफ़ खे जेका दिफ़ाई चैंपियन आहे उनखे शिकस्त ॾेई चुकी आहे। वरी ॿी तरफ़ जेकॾहिं भारत जी ॻाल्हि कयूं त भारत ऑस्ट्रेलिया ऐं रिवायती हरीफ़ पाकिस्तान खे शिकस्त ॾेई चुकी आहे। हिन इवेंट खां हटी करे आलमी इवेंट्स में जेकॾहिं ॿिन्ही जे दूबदू टाकरनि जो ज़िक्र कयो वञे त ॿई टीमूं 9 भेरा 1975 खां 2019 ताईं आम्हूं साम्हूं थियूं आहिनि, जंहिंमां 5 मैच न्यूज़ीलैंड खटिया आहिनि। भारत जे हिसे में 3 कामयाबियूं आयूं आहिनि, हिकिड़ो मैच बिना मुक़ाबले ख़तमु थियो आहे। हाणे अचूं था हिन इवेंट में ॿिन्ही टीमनि जे कॉम्बिनेशन जे हवाले सां। पहिरीं सभ खां पहिरीं न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कयूं त न्यूज़ीलैंड जी बैटिंग ऐं बॉलिंग में कुझु तसलसुल आहे। उन्हनि जा बॉलर्स बहितर परफॉर्म पिया कनि, ख़ासि तौर ते जेको उन्हनि जे साम्हूं अपोनेंट अचे पई उनखे उन सिचुएशन जे हिसाब सां हैंडल करे उन हिसाब सां बॉलिंग कनि पिया ऐं भारतीय कंडीशन्स खां खे हू सही नमूने यूटिलाइज़ कनि पिया। ॿी तरफ़ जेकॾहिं उन्हनि जी बैटिंग जी ॻाल्हि कयूं त डेविन कॉनवे थियो, रविंद्रा थियो ऐं ॿिया जेके बैट्समैन आहिनि फिलिप्स थियो, टॉम लैथम थियो, इहो तसलसुल सां परफॉर्म कंदा पिया वञनि, जंहिंजे करे इहो चई सघिजे थो त भारत ख़िलाफ़ु हिननि जी बैटिंग लाइन बहितर परफॉर्म करे सघे थी। ॿी तरफ़ भारत जे खेमे जी ॻाल्हि कयूं त भारत जो बैटिंग आर्डर जेको आहे उहो आउट क्लास आहे ऐं उन्हनि गुज़िरियल 4 मैचनि में बहितर परफॉर्म कयो आहे। ख़ासि तौर ते लोकेश राहुल, विराट कोहली, शुभमन गिल, रोहित शर्मा इन्हनि बहितर परफॉर्म कयो आहे ऐं साम्हूं वारे हरीफ़ खे को बि मौक़ो न आहे ॾिनो संदन टीम खे जेको आहे प्रेशराइज़ करण जो। उन्हनि जी बॉलिंग आर्डर जी बि जेकॾहिं ॻाल्हि कयो वञे त उहो बहितरीनु आहे। हिन मैच में अॼोकी मैच में हार्दिक पांड्या उन्हनि जो ऑलराउंडर जेको आहे उहो गुज़िरियल मैच में अनफिट थी पियो, जंहिंजे करे इहे ख़दशा ज़ाहिर पिया वञनि त उहो अॼु न हूंदो। जेकॾहिं उहो न हूंदो त उनजी जाइ ते इहे इम्कान आहिनि त हू रविचंद्रन अश्विन खे खेॾाईंदा, छाकाणि त न्यूज़ीलैंड वटि लेफ्ट हैंडर बैट्समैन आहिनि ऐं हू अश्विन वटि इहा क़ाबिलियत आहे त हू लेफ्ट हैंडर बैट्समैन खे जल्दी आउट करे सघे थो। सो अचो त ॾिसूं था त अॼु भारत जो पलड़ो भारी रहे थो या कीवीज़ कामयाबु थियनि था। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।